हज़रत साईं जन फरमाए त हिकिड़ो फ़क़ीर हो दुर्वेश उन जी ज़ाल मञे सी न, ज़ाल रोज़ झेड़ो जी दुनिया मूंखे पई थी मञे, हीअ रन मञे ई नथी, हाणे हिनखे का करामत ॾेखारियां। ॿाहिरि वियो वञी उॾाणो, हवा ते उॾामंदो अचे पियो, घर जे मथां ईअं परवाज़ कंदो अचे, ॾिठी ज़ाल बि ॾिसे थी पई। शाम थी लही मोटी आयो घर ॾे, ज़ाल चयुसि तूं भला हवारो बुज़ुर्ग तो सॾ, बुज़ुर्ग मूं अॼु ॾिठो, अलाह जो वली मूं अॼु ॾिठो जो हवा ते ईअं पियो परवाज़ करे जीअं पखी उॾामंदा आहिनि, ईअं पियो उॾामे, इहे आहिनि अलाह वारा। जी ॻाल्हि ॿुधई, इहो जेको उॾामियो पिए न इहो मां हुयुसि। जी हा इहो तूं हुए, मां बि चवां त मुए खे उॾामण ॾांहुं ई नथो अचे, आसीरा पासीरा रामारा पेॾे मुंहिंजो इजो थो किरे, इजो थो किरे, इजो थो घाटो भॼेसि, इहो तूं हुए।